अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां मां आहियां जो मेज़बान नईम सूरो। प्रोग्राम में अॼु ॻाल्हि कंदासीं विच उभर जी सूरत हाल जी, जिते 14 ॾींहंनि खां ईरान, इसराइल ऐं अमेरिका विच में जंग जारी आहे। जंग जो 14 ॾींहुं आहे, पर धुरियुनि तरफ़ां हिक ॿिए ते हमला जारी आहिनि। इसराइल तरफ़ां बेरहमीअ सां जेको ईरान जा मुख़्तलिफ़ टारगेट्स आहिनि उन्हनि खे निशानो बढ़ाए पियो वञे, ईरान रिटेलिएट करे पियो। उन खां सवाइ हिन महिल ताईं जेको अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि सबबि उन्हनि जे सुप्रीम लीडर अली खामनाई समेत 1400 खां 1450 खां वधीक माण्हू शहीद थी चुका आहिनि ऐं उन खां सवाइ अलाए केतिरनि शयुनि खे नुक़सानु थियो आहे। इमारतूं ड्रही पट पइजी वियूं आहिनि। ऑयल रिफाइनरी खे इसराइल जेको आहे त निशानो बणायो, जंहिंजे करे उते माहौलियाती गदिलाण पैदा थी वई, जिते आलमी जेको आहे त जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि तमामु घणो ॾुख जेको आहे त ॻणतीअ जो इज़हार कयो ऐं इहे बि ख़बरूं हलियूं त अमरीका जेको आहे इसराइल खां हिन कार्रवाईअ ते नाराज़ थियो। उन खां सवाइ कल्ह असां जेको सुप्रीम लीडर आहे नओं मुश्तबा खामनाई, उनजो जेको लिखत में बयानु हो उहो बि पढ़ी ॿुधायो वियो, जंहिंमें हुन ॿारनि जी शहादत जो बदिलो वठण जो ऐलान कयो। उन खां सवाइ उन इहा बि ॻाल्हि कई त हुनजे वालिद खे 10हें रोज़े ते रोज़े जी हालत में क़ुर पढ़ंदे शहीद कयो वियो। उन खां सवाइ जेको अॼु योम क़ुदस जूं रैलियूं निकितियूं ऐं ईरान में बि रैलियूं निकितियूं, जंहिंमें असांखे जेके सोशल मीडिया ते विजुअल्स ॾिठासीं या फ़ोटो ॾिठासीं, उन में अली लारिजानी ऐं उन खां सवाइ जेको परॾेही वज़ीर आहे अब्बास अराग़ची, उहे बि रैली में हलंदे नज़र आया। हिकु रैली जे वेझो धमाका थींदे बि असां हिकु वीडियो क्लिप में ॾिठासीं, पर जेके ईरानी हुआ उहे मुनज़म नज़र आया ऐं उन रैलीअ में वितर धमाकनि खां पोइ अल्लाह अकबर जा नारा बुलंद कंदे नज़र आया। त हिन जेका विच उभर जी सूरत हाल आहे, आबनाए हरमज़ बंदि आहे। इन खां सवाइ इटली ऐं फ्रांस तरफ़ां ईरान खे जेका आहे अपील कई वई आहे त उन जा जेके तेल जा जहाज़ आहिनि उहे स्ट्रेट ऑफ हार्मोज़ खां गुज़रणु ॾिना वञनि। इन खां सवाइ जेको बचाव वारो वज़ीर आहे अमेरिका जो पेट हेगिंस, उन जेको आहे मीडिया ब्रीफिंग ॾिनी आहे, उन इहो ॻाल्हि कई आहे त ईरान खे वधीक जेको आहे असां शिदत सां निशानो बणाईंदासीं। इसराइल तरफ़ां बि शिदत सां हमला जारी आहिनि ईरान ते ऐं ईरान बि रिटेलिएट करे पियो। इन खां सवाइ इसराइल जा लबनान ते बि हमला जारी आहिनि, जिते बि माना 450 खां वधीक माण्हू शहीद थी चुका आहिनि। पर हिते ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हिकु जंग आहे ऐं उन खां पोइ जॾहिं हिकु ई मुल्क ते ॿ मुल्क जेको आहे हिकु बेरहमीअ सां बमबारी कनि था, पर उन बावजूदि ईरान रिटेलिएट करे पियो, त हाणे इहे जेके आलमी मीडिया में या आलमी जेके एक्सपर्ट्स आहिनि उहे चवनि था त अमेरिका जेके पंहिंजा सियासी मक़सद आहिनि उहे हासिलु न करे सघियो आहे ऐं ईरान खे जेको आहे उनजो जेको वॾो टारगेट हो इसराइल ऐं अमेरिका जो रिजीम चेंज जो, उहो थींदे नज़र नथो अचे। अॼु हिकिड़ी जेको बचाव वारो वज़ीर आहे अमेरिका जो, उन इहा ॻाल्हि कई त जेको ईरान जो नओं सुप्रीम लीडर आहे उहो ज़ख़्मी आहे ऐं लिकंदो थो वते। अहिड़े क़िस्म जा बयान ॾियनि था जे तेश में अची करे उहो ज़ाहिर थिए ऐं ईरान तरफ़ां इहा सेफ साइड खेॾी वई आहे त उनजो जेको सुप्रीम लीडर आहे उनखे उहो अञा ताईं पब्लिक जे साम्हूं न आहे। इहो मालूम न थी सघियो आहे त उहो सिक्योरिटी पर्पज़ जे करे न थी सघियो आहे, साम्हूं न आहे आयो, या उन्हनि जा ॿिया के मक़सद आहिनि, या वाक़ई उहो केतिरो ज़ख़्मी आहे। त आबनाए हरमज़ बंदि आहे, जेके उन जा मुल्क आहिनि ईरान जे पाड़े में जेके जिते अमेरिका जा आहिनि अॾा, उते ईरान तरफ़ां उन्हनि खे निशानो बणायो पियो वञे। UAE हुजे, कतर हुजे, बहरेन हुजे, कुवैत, उन्हनि खे जेको आहे ईरान उते मिज़ाइल हमला करे थो ऐं उहे जेको आहे रिटेलिएट बि कनि था ऐं उन्हनि खे मिज़ाइलनि खे डिफ्यूज़ बि कनि था, ड्रोन्स खे डिफ्यूज़ बि कनि था, पर ईरान जवाबु ॾिए पियो। ख़ातिर ख़्वाह जेको आहे उन में हमलनि में ओवरऑल जे ॾिठो वञे, जे सिनारियो ॾिठो वञे त हमलनि में उन जेका शुरूआति में असां ॾिठोसीं जेका तेज़ी हुई इसराइल तरफ़ां ऐं ईरान तरफ़ां, उहा न आहे, पर जंग जारी आहे। हिते सुवाल उहो पैदा थो थिए त जेको हीअ जंग जो सिनारियो आहे, डॉलर जी जेका तेल जी जेका क़ीमत आहे फ़ी बैरल $101 फ़ी बैरल थी वई आहे, त हिते सुवाल इहो पैदा थो थिए त पाकिस्तान जहिड़ा जेके मुल्क आहिनि, जेके तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि, उहे इन सूरत हाल उन्हनि जे लाइ वॾी चैलेंजिंग आहे। इन जे करे ई पाकिस्तान जो जेको किरदारु असां ॾिसूं था पिया उहो तमामु पॉज़िटिव आहे, जेके दुनिया में साराह कई पई वञे उनजे किरदार जी, छाकाणि त पाकिस्तान हिकिड़ो ईरान ते हमलनि जी बि मज़म्मत करे थो,
पर जेके UAE ऐं ॿिया जेके गल्फ कंट्रीज़ आहिनि उन्हनि ते जेके हमला आहिनि उन्हनि जे ईरानी उन्हनि खे बि जेको आहे कंडेम करे थो। त इन सॼी सूरत हाल इहा किथे दंग कंदी? हिन जंग जेका तमामु ख़तरनाक सूरत हाल अख़्तियार करे चुकी आहे, छाकाणि त जंग कंहिं बि मसइले जो हल न आहे हूंदी। पर हिते सुवाल इहो पैदा थिए थो त जॾहिं जिनीवा में अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं हलनि पियूं, उन वक़्तु उहे तक़रीबन फाइनल थी वियूं, पर 28 फेबरवरी ते बदक़िस्मती सां इसराइल ऐं अमेरिका हमिलो कयो ईरान ते, जंहिंजे करे उहे सेबोटेज थी वियूं उहे जेके टॉक्स हुयूं। त हिन महिल सूरत हाल जंग जी छा आहे, हिन जंग खे केतिरो डिघो थींदे जेको आहे त नज़र अचे पियो, इन जे करे असां इन ते अॼु ॻाल्हाईंदासीं त हीअ जंग केतिरो डिघी थी सघे थी। इन सॼी सूरत हाल ते असां तजियो वठंदासीं। असांखे हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे नाले वारे डिप्लोमेट ऐं पाण अॻूणा एम्बेसडर बि रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ पोज़ीशननि ते रहिया आहिनि, ज़फ़रुल्ला शेख साहब। ज़फ़रुल्ला साहब, तव्हांखे वेलकम कयूं था प्रोग्राम में। महिरबानी। ज़फ़र साहब, कीअं था ॾिसो अॼु जंग जो 14 ॾींहुं आहे, इसराइल तरफ़ां ईरान ते ख़तरनाक हमला जारी आहिनि, ईरान बि रिटालिएट करे पियो, अमेरिका बि इन जंग में शामिल आहे सिधी तरह सां, ऐं मुख़्तलिफ़ जेके ब्रीफिंग्स थियनि थियूं उन में उहे तव्हांजे नज़र मां बि गुज़रंदियूं हूंदियूं, त तव्हांखे जेको मौजूदा सिनारियो आहे उहो केॾांहुं वेंदे नज़र पियो अचे? ॾाढी कंफ्यूजन थी वई। हीअ जंग जेकी लॻी आहे इन में अजीब आहे त हिकिड़ो मुल्क सिर्फ़ु काफ़ी मुल्क वकोड़जी विया आहिनि, ख़ासि करके मिडल ईस्ट जी एरिया जेकी आहे, रज़ा खां पोइ जेको आहे सिलसिलो जेको आहे हिकदमि हिकिड़ो नओं सिलसिलो शुरू थी वियो आहे। सॼो महवर जेको आहे ईरान ते आहे ऐं अमेरिका इहो ई चाहे थो त ईरान खे बिल्कुलु ई ॿिनि शयुनि में फैक्ट्रीज़ ख़तमु कयो वञे, त हू हिकिड़ो न्यूक्लियर को बि वेपन न ठाहे ऐं ॿियो हुकूमत हुनजे मर्ज़ीअ जी अचे। हाणे ॿई शयूं पूरी कोन थी सघियूं आहिनि। अमेरिका जे अंदरि बि काफ़ी क्रिटिसिज़म आहे अमेरिका जे मथां। थिंक टैंक बि चए की त हीअ वॉर जेकी आहे, सभु माण्हू हीअं था चवनि त बेसिकली अमेरिका इहा वॉर हाराई आहे। जो मक़सदु ॾिसो, वॉर जो हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे। इहे ॿ मक़सद मेन हुया जेको रिपोर्ट्स मिलनि थियूं पियूं, जेको सम्झ में बि अचे थो त यानी न को रिजीम चेंज थी, ख़मेनाई खे मारियो, सभु कुझु कयूं, हर शइ ते ॻाल्हि रहंदो ऐं ईरानियन वधीक यूनाइट थी विया। नंबर 2 जेको आहे हुते जेको एनलिस्टमेंट ऑफ द यूरेनियम जो सिलसिलो आहे, उहो बि हुनजो मक़सदु पूरो कोन थियो आहे। हाणे हीउ जेको हुन खां पोइ ज़िंदगी वार जेकी हली पई आहे, हाणे अची वई आहे अनाज जो मसइलो थियो आहे। सेविंग अमेरिकन कीअं त अॼु बि अमेरिका जे डिफेंस सेक्रेटरी चयो आहे त असां ईरान खे न छॾींदासीं। इराक में जेको जहाज़ किरियो आहे उनजी अञा इन्वेस्टिगेशन हले थी त इहो कंहिं किरायो आहे, जेको जंहिंमें 4 अमेरिकन मरी विया आहिनि। त हुनजो मक़सदु आहे त उन खां पोइ इलाही शयूं जेके आहिनि हाणे इहे थी वई। हाणे गल्फ में जेको आहे पर हिकिड़ी ॻाल्हि सुठी थी आहे कि ईरान जेको आहे कम अज़ कम सभिनी गल्फ कंट्रीज़ खे हिट कोन पियो करे। उन में पाकिस्तान जी डिप्लोमेसी सुठो कमु कयो आहे, ख़ासि करके जेकी छिकताण हुई ईरान ऐं हिन जे विच में उनखे घटि करण जी ॾाढी कोशिशि कई आहे। छो जो लॻे ई थो त अमेरिका त पंहिंजी ज़िद ते बीठो आहे, पंहिंजे प्रोग्राम ते आहे। पाकिस्तान छो जो डिफेंस पैक्ट बि आहे असांजो सऊदीअ सां, जे तव्हां ज़िक्र कयो आहे बि, त उन में जेको हाणे असांजे लाइ प्रॉब्लम थी वियो आहे। ईरान हिकिड़ो मुस्लमान मुल्क आहे, उन सां बि असांजा तालुकात आहिनि, होॾे सऊदी बि आहे। त फ़िलहाल जेको लॻो त लॻे पियो त पहिरियों सभिनी खे हिट करे पियो, त हाणे कम अज़ कम एतिरो आहे त ईरान ऐं सऊदीअ जे विच में ईरान सऊदीअ खे हिट कोन थो करे। पर ओमान आहे, जीअं कुवैत आहे या UAE आहे, उनखे तमामु UAE सां त हुनजो पुराणो झगड़ो बि आहे 3 आइलैंड्स ते। त चवण जो मक़सदु आहे त उहा छिकताण अञा आई आहे। ऐं जेको तव्हां ज़िक्र कयो डिप्लोमेसी जो, मां सम्झां थो त जेकी डिप्लोमेसी हाणे हली रही आहे उन में पाकिस्तान रोल प्ले करे रहियो आहे। इन लेवल ते जेको त यानी ईरान ऐं मुस्लमाननि जे विच में गल्फ जे विच में जंग न थिए। हाणे ईरान खे बि ॿिया टारगेट्स कोन्हनि, रिटेलिएट करे थो। हाणे टारगेट्स उहो ई आहिनि जेके उते इन्हनि गल्फ स्टेट्स में अमेरिका जा बेसिस आहिनि या ॿियो उहे उते आहिनि। उहा वरी थोरी मौज थी पई आहे ईरान खे बि। त ईरान जेको आहे फ़िलहाल बहरीन खे हिट करे पियो, ओमान खे करे पियो, कुवैत खे करे पियो, UAE खे करे पियो, सऊदीअ खे मुंहिंजो ख़्याल आहे हिट करणु छॾे ॾिनो। त छो जो असांजे जेके तालुकात ऐं जेको पैक्ट आहे सऊदी गवर्नमेंट सां, त उन में मुंहिंजो आई एम श्योर पाकिस्तान ज़रूरु ईरान खे इहो एडवाइस कयो हूंदो त तव्हां जॾहिं सऊदी तव्हांखे हिट नथो करे त तव्हां बि सऊदीअ खे हिट न कयो। त मुंहिंजो ख़्याल आहे उहो सही त ठीकु आहे। पर हीअ जंग जेको तव्हांजो सुवाल आहे त ख़तमु थींदी न थींदी, इन जे लाइ सच पुछो त कंहिं बि एनालिस्ट सां तव्हां हाणे ॻाल्हाईंदो
काई ख़बर कान थी पए त जंग बंदि थींदी। मां पहिरियों इहो चवंदो हो कि जंग थींदी, सभु चवंदा न थींदी, त मां त चवंदो थींदी आहे जंग। त जो असल टारगेट ईरान खे ख़तमु करणो आहे, यानी कमज़ोर करणो आहे। ख़तमु त न थींदो पर सफ़ा कमज़ोर करणो आहे कि हाणे हिते इसराइल जेको आहे उहो वॾो पार्ट प्ले थो करे। लेबनान ते हिट करणु शुरू कयो अथई, असांजा माण्हू मारे थो पियो, लेबनान में थी वियो आहे, सीरिया त हाणे हटी वियो आहे, उहो त हुनजे कंट्रोल में अची वियो आहे। बिल्कुलु ईरान ऐं जेको लेबनान आहे उहे अञा ताईं जेके इहे बीठा आहिनि। त मां सम्झां थो त हीअ जंग जेकी आहे, मुंहिंजी एनालिसिस इहा आहे त अञा महीनो खनि हलंदी। अच्छा अच्छा ज़फ़रुल्ला साहब, जीअं तव्हां चयो त हीअ जंग हलंदी ऐं असां ॾिसूं था त जेकॾहिं तव्हां महीने जी ॻाल्हि कयो था त छा ईरान महीने ताईं जेको आहे सस्टेन कंदो, बर्दाश्त कंदो, छाकाणि त तमामु बेरहमीअ सां इसराइल जेको आहे उहो ईरानी जेके हदफ़ आहिनि उन्हनि खे निशानो पियो बढ़ाए। हुननि मिज़ाइल सिटी ते बि अलाए केतिरा दफ़ा हमला करण जी कोशिशि कई आहे। त तव्हांखे छा थो लॻे त ईरान जेको आहे महीनो या 4 हफ़्ता या 6 हफ़्ता या 8 हफ़्ता उहो रिटेलिएट करे वेंदो ऐं पंहिंजो जेको मौजूदा सेटअप आहे उनखे बरक़रार रखी सघंदो? ॾिसो हाणे ईअं थियो आहे, ईरान को नंढो मुल्क कोन्हे ऐं जेकॾहिं मूंखां तव्हां पुछो था त उन्हनि खे नेचुरली सपोर्ट रशिया जी बि आहे, चाइना जी बि आहे। इहे ॿ वॾा मुल्क आहिनि। सही। ऐं इहा अमेरिकन्स खे बि ख़बर आहे। जेकॾहिं ईरान खे एॾो सवलो हथु विझणु सवलो न आहे त जो हाणे ॾिसो अलाए केतिरनि सालनि खां 40 साल खां वठी हुनजो सैंक्शन्स आहिनि। त पोइ दफ़े ओबामा जॾहिं 2015 में बि एग्रीमेंट संविधान कयूं, अमेरिकन्स कयूं, त उहो सुठे नमूने जी एग्रीमेंट कई। पर हाणे ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन जेको आहे हिकिड़े ॿिए क़िस्म जी पॉलिसी कई आहे तमामु। त हीअं हिट कंदासीं, हीअं कंदासीं, ख़ोमेनी खे मारींदासीं त हीअं थींदो, मतिलबु हुनजो मतिलबु पूरो कोन थियो आहे। हाणे हिनजा ॿ इम्पैक्ट थियनि था। हिकिड़ो इहो आहे त स्टेट ऑफ हॉर्मुज़ जे बंदि हुजण जे करे वर्ल्ड ते जेके इकोनॉमिक इफेक्ट्स थियनि था उहे आहिनि। हाणे जेको हक़ीक़त में ईस्ट खे बि परवाह कान्हे, वेस्ट खे बि सॼी परवाह घणी कोन्हे का एॾी। असल में जेके डेवलपिंग कंट्रीज़ असां आहियूं, जो ख़ासि करके पाकिस्तान जहिड़ा आहिनि, उनजे लाइ वॾो ॾुखियो वक़्तु आहे। पर असां कोशिशि करे पंहिंजे मुस्लिम कंट्रीज़ खां या असांजे सऊदी अरेबिया बि आहे, ॿियनि तेल थोरो घणो अची वियो आहे। पर हाणे रशिया जे लाइ वॾो फ़ाइदो थी वियो आहे। जेको ट्रम्प पहिरीं पॉलिसी कई त रशिया खे बिल्कुलु तेल हुन खां न वठो, हिंदुस्तान खे चई, सॼी दुनिया खे चए पियो वेठो। हाणे ब्लेसिंग इन डिस्गाइज अंग्रेजी में चवंदा आहिनि, ऑटोमेटिकली हाणे हो ई चए थो त रशिया खां तेल वठो। छोजो हुनखे ख़बर आहे जेकॾहिं रशिया खां तेल हाणे न वठंदा त ही स्टेट ऑफ हॉर्मुज़ खे बंदि रखंदा। जे बंदि रखंदा त अमेरिका में बि त इकोनॉमी जेकी आहे उनजी हालत जेका तमामु ॾाढी ख़राबु थी चुकी आहे, घणंदी थी वञे, अनएम्प्लॉयमेंट थींदी थी वञे ऐं ॾाढी क्रिटिसिज़म थी आहे। ट्रम्प जो ग्राफ बि हेठि आयो आहे। त आख़िर जेको आहे हिते ॿिया मुल्क असां त ठीकु आहे, हेॾो वॾो करे मैनेज करे वेंदासीं। पर मां सम्झां थो हीअ इन करे महीनो मां इन करे चयो आहे जो हाणे फेस सेविंग जे लाइ हुनखे खपे। इसराइल जेको आहे हिट थो करे, इसराइल जो ॿियो कमु कहिड़ो आहे, हेॾां हो ईरानियंस मोकिलीनि था इसराइल जे मथां ऐं ॿिए हंधा काथो नुक़सानु हुनजो बि ॾाढो थियो आहे। ईरान हिट करे थो हुननि खे हुते। त हाणे कम अज़ कम एतिरो थियो आहे त हीअ जेको आहे जंग इहा अख बूर त हलंदी, सफ़ा जंग बंदि कोन थींदी। पर हाणे हिकिड़ो ऑप्शन आहे जेको असां अमेरिकन खे बि चऊं था, पाकिस्तान चए थो त बाबा वेही करे ॻाल्हाए इन मामले खे ख़तमु कयो। जेको हाणे नई हुकूमत आई आहे ईरान जी, उन्हनि सां वियो, जो सैंक्शन ख़तमु कयो ऐं हिकिड़ो ईरान खे तव्हां डिफीट नथा करे सघो। त मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे हिकिड़ो टाइम ईंदो जंहिंमें वरी ॻाल्हियूं थींदियूं जेके ॿियो हल कोन्हे। यूनाइटेड नेशन ॿिया सभु थकी पिया आहिनि हाणे, डिप्लोमेटिक पॉलिटिकल ते लेवल ते जेके लीडरशिप आहिनि हिक ॿिए सां ॻाल्हाइनि पिया। पाकिस्तान हिकिड़ो मेजर कंट्री आहे जेको तमामु वॾो पार्ट प्ले करे रहियो आहे डिप्लोमेटिक लेवल ते। असां जेको आहे हिन में वॾो पीस जे लाइ, पीस प्रोसेस में तमामु ॾाढो पाकिस्तान जो, वरी असां बि हिते बि असां हथा थियूं त अफ़गानिस्तान सां खेच करे रहियो आहे। असां पाकिस्तान सां अफ़गानिस्तान सां वञा हले थी वई आहे जंग जेकी आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त ओवरऑल मूंखे महीनो खनि लॻे थो त ही अमेरिकन्स जेके बयान ॾाढा ॾियनि था। अॼु बि डिफेंस सेक्रेटरी जी प्रेस कॉन्फ्रेंस हुई तमामु वॾी, ऐं असां हीअं कंदासीं, असां हूअं कंदासीं। मूंखे लॻे थो त रशिया ऐं चाइना ऐं कुझु ॿिया कंट्रीज़ जेके आहिनि उहे ईरान जे साइड आहिनि ऐं रहंदा हमेशह। मां नथो सम्झां त जेको तव्हां जेको कयो था बैक टू डिफर त हिकदमि अची करे हुनखे अटैक कंदा, ईरान खे ख़तमु कंदा। ऐं ॿियो वॾी ॻाल्हि आहे त ईरान जो जेका हिन केॾी बम्बार्डमेंट हुते कई आहे, अञा ताईं हो जेको ॻाल्हि हले थी पई 400 किलोग्राम यूरेनियम जी ॻाल्हि हले थी पई।
सही हाणे उहो काॾे विया आहिनि, किथे विया आहिनि? ॾिसो, ईरान में हिकिड़ी ॻाल्हि त सबूत थी वियो आहे त ईरान में जेतिरा जनरल मारिया अथऊं, जेतिरा वॾी लीडरशिप मारिया अथऊं, ख़मेनाई खे मारे छॾियो, सभिनी खे मारे छॾियो। ऑन द कॉन्ट्ररी ईरान मज़बूत थी वियो आहे, पर ॿिया मुल्क बि मज़बूत थी विया आहिनि, मुस्लमाननि जी यूनिटी बि थिए थी। सही तो मुंहिंजो त चर्चिस ते जेको अटैक थिए थो पियो त हीअ सॼो खिचड़ी बणिजी वई आहे। मां सम्झां थो अमेरिका जंग हाराई आहे, पर हाणे हुनजे फेस सेविंग जे लाइ हिकु कमु जेको हले थो, इन लाइ मां सम्झां थो हल्की फुल्की अंग्रेजी में चवंदा आहिनि स्कर्मिशेस, इहे हलंदियूं रहंदियूं, पर का वॾी जंग जो ख़तरो मूंखे नज़र कोन थो अचे। अच्छा ज़फ़र साहब, जीअं तव्हां चओ था त अमेरिका जंग हाराई आहे, पर इहे ख़बरूं बि असां बि मार्केट में ॿुधूं था, तव्हांजे बि नज़र मां गुज़रियूं हूंदियूं त चवनि था त सूरत हाल ईअं वञी बीह सघे थी त थोरो अॻिते हली अमेरिका जंग मां निकिरी वञे, पर इसराइल हमला जारी रखंदो। जीअं तव्हां बि ॻाल्हि कई त हीअ थोरी घणी जंग जारी रहंदी, त अमेरिका जो हिन जंग मां निकिरण जो केतिरो तव्हांजे ख़्याल में या तव्हांजे तजुर्बे या तव्हांजे तजिए में इहो आहे त अमेरिका हिन जंग मां तकिड़ो निकिरी सघे थो या इसराइल हुनखे निकिरणु ॾींदो? तकिड़ो कोन निकिरंदो, अच्छा, इसराइल खे यूज़ कंदो रहंदो। इसराइल खे अॻिते हुन करे छॾियो आहे त थोरी ठकाठकी कंदो रहे छॾियो। ॾिसो, गाज़ा वारो मसइलो बि थियो आहे न, उहो त अमेरिका खे हल करिणो आहे न। उन में बि हुननि खे जेके आहे मुस्लमान मुल्कनि जी कोऑपरेशन खपे, ऐं उते जे हमास अञा जाॻे वेठो आहे, पर बिल्कुलु मरी कोन वियो आहे, छो जो छड़ी ईरान जी हीअ जंग न आहे न, हिकिड़ी जंग जेकी गुज़री चुकी आहे, जंहिंजे लाइ हाणे चवनि था त हाणे गाज़ा जे लाइ छा कयूं, उनजे लाइ बि वॾा मसइला थिया आहिनि। हाणे उते जेको आहे अमेरिका अकेलो त कोन एग्रीमेंट करे सघंदो न। जेकॾहिं उते रिकंस्ट्रक्शन जे लाइ या कुझु फ़ौजूं खपनि या ॿी का शइ खपे, त उहो बि त शइ आहे न अमेरिका जी नज़र में। त इन करे सभु शयुनि खे मदे नज़र रखी मां सम्झां थो त अमेरिका जेको आहे आहिस्ते आहिस्ते विड्रॉ कंदो, फेस सेविंग थींदी। इन प्रिंसिपल मां सम्झां थो हुननि ज़रूरु इहो फ़ैसिलो करे छॾियो हूंदो त असां हाणे पोइ ते हटी वञूं, ऐं इसराइल खे भले चवंदा त हा बाबा तूं थोरा घणा हिट कंदो पर, ऐं ईरान बि ईअं ई थोरो घणो हिट कंदो। ऐं मां सम्झां थो आहिस्ते आहिस्ते ॾिठो हूंदो त 80% खनि जंग ख़तमु थी वई आहे। पर अॼु वरी अजीब हिकिड़ी स्टेटमेंट आई आहे यूएस डिफेंस सेक्रेटरी त असां ॾाढो हिट हार्ड कंदासीं ऐं हीअं कंदासीं। हे अमेरिका जो जहाज़ जेको हिकिड़ो किरियो आहे हिन में मारियो वियो आहे इराक जे एरिया, उन में हाणे उहा ख़बर न आहे कुर्दन किरायो आहे या ॿी का किरायो या ईरानियुनि जो को का शइ लॻी आहे, इन्वेस्टिगेशन हुन ते हले थी पई। अच्छा ज़फ़रुल्ला साहब, तव्हां था चओ त जीअं हाणे अॼु जेको बचाव वारो वज़ीर आहे अमरीकी, हुन जी जेका डिघी प्रेस कॉन्फ्रेंस हुई उहा बि असां ॿुधीसीं। हुन में जेके ॻाल्हियूं हुयूं उन में हिकिड़ो इहा बि हुई त ईरान खे वधीक सख़्तीअ सां निशानो बणायो वेंदो। पर तव्हां छा था सम्झो, जीअं तव्हां चाइना जी ऐं रशिया जी ॻाल्हि कई, ऐं रशिया खे सिधी रीति फ़ाइदो थियो आहे छाकाणि त रूसी जेको तेल आहे उहो हाणे वॾे मिक़दार में जेको आहे सेल आउट थिए पियो। त छा रशिया इहो न चाहींदो त हीअ जेका सिचुएशन आहे, हीअ जेका विच ओभर जी सूरत हाल आहे, इहा ड्रेग वठे, तूल पकिड़े, छाकाणि त हुनजो जेको तेल आहे उहो खपे थो, त हुनजा मुफ़ाद उहो पंहिंजा ॾिसंदो, या हे इहो चाहींदा चाइना ऐं रशिया मिली करे त हे कंहिं बि तरीक़े सां ॻाल्हियूं जेके आहिनि थियनि? तव्हांजी पॉइंट वैलिड आहे। ॾिसो, जंग खां अॻु में रशिया जेको आहे सॼे यूरोप खे गैस बि सप्लाई करे पियो, एनर्जी सप्लाई करे पियो, तेल सप्लाई करे पियो, दुनिया में विकिणे पियो। रशिया जो मार्केट ठहियल आहे, छो जो रशिया जो तेल जेको आहे उहो एॾो महांगो न आहे। ऐं ट्रांसपोर्टेशन कॉस्ट ॾिसो या हुनजो जेको तेल जा क़िस्मूं बि आहिनि न, थोरा थोरा किथे जेको थींदो आहे, कंहिंमें किथां जो तेल सुठो हूंदो आहे, किथां जो घटि हूंदो आहे। त रशिया जो मार्केट ठहियल आहे, रशिया खे मार्केट जी परवाह कान्हे। ही उहे शयूं आहिनि जेके रशिया ते हुन मुल्कनि खे चवंदो तव्हां न वठो, हाणे चवंदो वरी वठो। चवण जो मक़सदु आहे जॾहिं इहा जंग ख़तमु थी वेंदी, मां नथो सम्झां त रशिया जे मार्केट खे को धकु पहुचंदो। इहा का बि ॻाल्हि कान्हे। हाणे रशिया जो मार्केट उहो ई घटि थो खपे, छो जो एॾा मुल्कनि ते अञा आहे। हाणे मिसाली ॻाल्हि, इंडिया खे फुल महीने जो रुॻो ॾिनो अथई, अहिड़ी तरह हो करे कंदो थो हुते थोरो हल्को फुल्को। पर ॻाल्हि इहा आहे त मां सम्झां रशिया ऐं चाइना हमेशह ईरान सां गॾु बीठा आहिनि ऐं बीहंदा। ऐं मां सम्झां थो त कुझु शयूं ज़रूरु हुननि हुनखे ॾिनियूं हूंदियूं, अहिड़ो सवलो न आहे ईरान खे जेको हिट था वेठा कनि। कुझु शयूं ॾिसो, जंगियुनि में ऐं सियासत में ऐं डिप्लोमेसी में इलाही शयूं घटि में घटि 25% शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके यानी मथे माण्हू खे पब्लिक ते ॾाढी नॉलेज में न हूंदियूं आहिनि। त इहे शयूं आहिनि कुझु जेके बिहाइंड द कर्टन थियनि पियूं, ऐं इहे जेके असली मुल्क आहिनि
उन जी एजेंसीज़ खे ख़बर आहे त हिन जा रिप्रिकॉशन छा थींदा। त चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे ॾिसो अमेरिका जो त एतबार इन करे थोरो अनफॉर्चुनेटली ॾिसो जॾहिं इराक ईरान वॉर थी पोइ त उन में वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन जो नालो खणी सिक्योरिटी काउंसिल मां रेज़ोल्यूशन पास कराए अमेरिका ने अटैक कयो ईरान ते। हाणे ॻाल्हि इराक ऐं ईरान जी वॉर जेकी थी हाणे वरी चए थो त उन वटि न्यूक्लियर आहे, ईरान वटि न्यूक्लियर हिकु ॾींहं में बम ठाहींदा, 10 ॾींहंनि में बम ठाहींदा। हाणे उहो थोरा सा हाणे कोई यकीन वारी ॻाल्हि काई नथा कनि पिया वेठा। ऐं मां नथो सम्झां त इहो पॉसिबल आहे त ईरान जेको आहे 8 ॾींहंनि में 10 ॾींहंनि में या ठाहींदो, छो जो इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी कमीशन जूं रिपोर्ट्स ईंदियूं रहियूं आहिनि वक़्तनि जेके आहिनि। ऐं ईरान त हमेशह चयो आहे त अचो अची तव्हां भले असांजे तस्दीक़ात खे ॾिसो अची तव्हां बिल्कुलु IAEA खां करायो इंस्पेक्शन करायो, पर अमेरिका खे वॉर करणी हुई, उहा रिजीम चेंज हुनखे ज़हन में हुयो। हाणे असल में हिन सॼे गेम में मिसगाइड ऐं मिसलीड नेतन्याहू कयो आहे ट्रम्प खे, मूंखे जेको लॻे थो। अच्छा अमेरिकन ज़फ़र साहब बिल्कुलु इहे ॻाल्हियूं त आम थी वियूं हाणे त उनखे मिसलीड कयो वियो आहे ट्रम्प खे या अमेरिका खे इस्तेमालु कयो वियो आहे इसराइल पंहिंजे मफ़ादनि लाइ। पर हिन जंग में ईरान ते जेके अटैक्स थिया आहिनि 6000 खां वधीक टारगेट्स खे निशानो बणाइण जी दावा कई वई आहे अमेरिका ऐं इसराइल तरफ़ां। अमेरिका जा जेके अॾा उहे निशानो बणिया आहिनि। पर हिन जंग में जेका तमामु घटि ॻाल्हि डिस्कस थी आहे उहो इसराइल जो जेको नुक़सानु आहे। कुझु इंडियन जेके सहाफ़ी आहिनि उते असां सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ क्लिप्स ॾिसूं था त हुन में नुक़सानु ॾेखारनि था, पर एक्चुअल केतिरो नुक़सानु थी सघियो आहे इसराइल जो या ईरानी जेके मिज़ाइल आहिनि या ड्रोन्स आहिनि उन्हनि केतिरो नुक़सानु पहुचायो आहे इसराइल खे, इन ते डिस्कस नथो थिए। अव्हां जी नज़र में हिन जंग में जेको इसराइल जे हिन ते नुक़सानु थियो आहे उहो केतिरो अव्हां जी नज़र में? ॾिसो वाकई पब्लिक न चयो आहे नुक़सानु जेको आहे, मां सम्झां थो त इसराइल जो एॾो नुक़सानु कोन थियो आहे पर न थियो आहे एॾो। छो जो हुनजो जेको डिफेंस शील्ड हुई ऐं जेको अमेरिकन हुनखे ॾिना हुया त जेके बि ख़ासि करके मिसाइल ऐं ॿिया जेके ईरान जी तरफ़ां जेके आहिनि या ड्रोन जेके हुया उहे ज़ाया थी विया हुनजे मथां। इसराइल हिकिड़ी नंढड़ो टुकड़ो आहे त इसराइल जे मथां बि लॻा आहिनि कंहिं कंहिं जाइ ते। ॾिसो न जेको CNN ॾेखारे थो या दुनिया जूं जेके बि टेलीविज़न ते आहिनि असां त उन्हनि ते ई गेस कवर करे सघूं था न। छो जो इसराइल में असांजी एम्बेसी त कान्हे, हुते एम्बेसी हुजे त अंदर जी ख़बर पए त हीअ ॻाल्हि हले थी पई। हाणे ॻाल्हि इहा आहे त उते जेको रिपोर्ट अचनि थी उते लॻे थो भाई हेतिरो बम किरियो, हुते हीअं किरियो, हेतिरा माण्हू हुआ, पर मूंखे लॻे थो त जेको आहे इसराइल जो नुक़सानु त ज़रूरु थियो आहे पर एतिरो न थियो आहे जेतिरो मतिलबु थी सघे थो AIA में या सोशल मीडिया ते असां ॾिसूं था ॾेखारे थो वञे जो हे थी वियो जो हो थी वियो। मां कोन इहा रिपोर्ट का ॿुधी आहे त तमामु को वॾी एयरफील्ड ते हुननि खे अटैक कयो वियो हुजे या फोर्सिस हुन जा मरी विया हुजनि या माण्हू हुन जा मरी विया हुजनि, अहिड़ी रिपोर्ट मुंहिंजे नज़र खां कोन गुज़री आहे। त मुंहिंजी एनालिसिस हाणे बि ईअं आहे त इसराइल खे ईरान घणो नुक़सानु न पहुचाए सघियो आहे। अच्छा ज़फ़र साहब हाणे आख़िरी सवाल मुंहिंजो तव्हां खां इहो आहे, इहो ॿुधायो जेको तव्हां शुरूअ में बि ॻाल्हि कई त पाकिस्तान हिकिड़ो पॉज़िटिव रोल प्ले करे पियो हिन करंट सिनेरियो में, त जेका पाकिस्तान जूं कोशिशूं आहिनि सफ़ारती वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिबु सऊदी अरब वियो, उतां क्राउन प्रिंस सां मुलाक़ात कई आहे, ईरान खे बि इंगेज कयो वेठो आहे, त हिन सॼी सूरत हाल में पाकिस्तान जे किरदार खे अव्हां कंदा ॾिसो ऐं तव्हांखे केतिरी उमेदु आहे त जेको पाकिस्तान जंगबंदीअ लाइ या अमुन लाइ या हिन जेको कॉन्फ्लिक्ट आहे ख़तमु करण लाइ पाकिस्तान जूं कोशिशूं केतिरियूं कामयाब वेंदियूं? पाकिस्तान जी हिन दफ़े पाकिस्तान जी लीडरशिप जेकी आहे असांजी ऐं असांजी एस्टेब्लिशमेंट जेकी आहे असांजी फील्ड मार्शल हिकु पेज ते आहिनि। त मां डायरेक्टर जनरल बि रहियो आहियां पॉलिसी प्लानिंग जो मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स में। उहो ईअं आहे को वेर कान हूंदी आहे पर डिफरेंस ऑफ ओपिनियन हूंदा आहिनि काफ़ी। पर हे टुडे दिस इज द फर्स्ट टाइम दैट आवर होल लीडरशिप इंक्लूडिंग द एस्टेब्लिशमेंट दे आर ऑन वन प्लेटफॉर्म। जॾहिं असां ॿियो वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजा हिन डिप्लोमेसी में दुनिया तारीफ़ थी करे पाकिस्तान जी। इवन असांजो हिकिड़ो पाकिस्तान जो कंट्री आहे जेको सॼी दुनिया में डिप्लोमेटिक फ्रंट ते प्रोएक्टिव आहे ऐं ॾाढो पॉज़िटिव रोल प्ले करे पियो ऐं अल्हम्दुलिल्लाह हुन में कामयाबी थियो आहे। अमेरिका खे थधे करण में असांजो काफ़ी रोल आहे ऐं उन में गल्फ ऐं ईरान जे विच में फ्रिक्शन जेकी आहे हुनखे ख़तमु करण में बि असांजो रोल आहे, उहो अञा कंटिन्यू आहे। जेको आहे हिकिड़ी जेको ॾुखी शइ आहे ज़रूरु, छो जो असांजो सऊदियुनि सां डिफेंस पैक्ट आहे, हेॾे ईरान सां बि असांजी दोस्ती सुठी आहे, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह एतिरी ॻाल्हि ज़रूरु थी आहे त ईरान जेको आहे ईरान इज़ नॉट हिटिंग
सऊदी अरेबिया सही। उते न आहे पर इहो ॿियनि कंट्रीज़ सां असां त पाकिस्तान जो हिकिड़ो लीडरशिप वारो रोल आहे जेको सुवाल तव्हां पुछो आहे अलहमदुलिल्लाह असांजे डिप्लोमेटिक फ्रंट ते ॾाढा चैलेंजिस आहिनि हुया जंहिं पाकिस्तान ॾाढो हिकिड़ो पॉज़िटिव में सुठो रोल अदा करे रहियो आहे असांजी लीडरशिप प्लस सैल्यूट टू फील्ड मार्शल साहब ऑल्सो सही वॾी महिरबानी ज़फ़रुल्ला शेख साहब नाज़रीन ज़फ़रुल्ला शेख साहब जो ॻाल्हियूं ॿुधियूं त जेका करंट सिचुएशन आहे ज़फ़रुल्ला शेख साहब जो जेको तजियो कयो आहे त जंग जेका पहिरियां शुरूआति हुई जंग जी उन जी भेट में हाणे काफ़ी हद ताईं उन्हनि त इहा दावा कई त 80% ताईं घटि थी चुकी आहे ऐं इहो थोरो घणो हलंदो महीनो उन्हनि टाइम लाइन ॾिनी आहे त जे उन्हनि जे जेको तजुर्बे आधार छाकाणि त उहे पाण हिकिड़ो डिप्लोमेट रहिया आहिनि ऐं उन्हनि जो नज़र आहे सॼे हिन आलमी मंज़रनामे ते त उनजी इहा ॻाल्हि चवणु आहे त महीनो खनि हुननि जी नज़र में हीअ जंग हलंदे नज़र अचे थी पोइ अमेरिका खे हिकिड़ो सेफ साइड ॾींदा हिकिड़ो निकिरण जो रस्तो ॾिनो वेंदो ऐं पोइ इहे मामला जेको आहे सेटल डाउन थींदा असांजी उमेदु इहा ई आहे त जल्द खां जल्द हीअ जंग ख़तमु थिए छाकाणि त जंग कंहिं बि सूरत में ख़ासि करे जेके इमर्जिंग कंट्रीज़ आहिनि या डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि लाइक पाकिस्तान या जेके ॿिया आहिनि उन्हनि जे लाइ जंग वॾो मामिलो आहे छो त अमेरिका लाइ या जेके ॿिया तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि जे लाइ कोई एॾो वॾो मसइलो न आहे पर हिते जेकॾहिं जंग जारी रही जेको स्ट्रेट ऑफ हार्मोन्स बंदि रहियो त तेल जा जेके अघ आहिनि उहे आसमान ताईं पहुची वेंदा ऐं उहो पाकिस्तान जी हुकूमत ऐं पाकिस्तान जो अवाम बर्दाश्त न करे सघंदो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त अल्लाह वाही